This headline news is brought to you by कड़ा वक्त है, डटे रहो, वाइटल पियो, जिंदगी जियो। and बाकी सब तो दूसरों के लिए, दिस इज फॉर मी। लाइफ बॉय नेचुरली लॉन्ग शैम्पू, इसमें है सिकाकाई, रीठा और आंवला। लाइफ बॉय नेचुरली लॉन्ग शैम्पू, मजबूत लंबे बाल। इकोनॉमिकल प्राइस में एक हाई क्वालिटी मोटर बाइक सुपर पावर 70cc टोक्यो। अब क्वालिटी पर नो कॉम्प्रोमाइज। Welcome to Time News Studios. You are watching 12 PM Bulletin. मेरे कमरे से 4 फुट का काला नाग किंग कोबरा मेरे कमरे में छुड़वाया गया। आफ्ताब आलम साहब को मैंने अभी दिखा कर आए हुए सिक्योरिटी पे मामूर हैं। मुराद अली शाह ने बिलावल के कहने पे अपने पुलिस अफसरान को मिलकर मुझे मरवाने की इस काले नाग से साजिश की है। आफ्ताब साहब आप कहते हैं कि ये सही है, कहे कि ये साहब तो मैंने देखा, मेरे कमरे में देखा। शेम। मलीर में पुलिस हथां गिरफ़्तार थियल हलीम आदिल शेख जे कमरे में नांग निकिरी आयो। अपोजिशन लीडर जी सिक्योरिटी लाइ मुक़रर DSP तरफ़ां हलीम आदिल शेख जे कमरे मां नांग निकिरी अचण जी तस्दीक। हलीम आदिल शेख चयो आहे त सुबुह जो नाश्ते दौरान संदसि कमरे में 4 फुट डिघो किंग कोबरा छॾियो वियो। बिलावल भुट्टो ज़रदारी जे चवण ते मुराद अली शाह खेसि मारण लाइ पुलिस सां मिली भगत करे कमरे में नांग छॾियो। AIG कराची DIG CIA सां फ़ोन ते राब्तो करे वरितो। हलीम आदिल जे कमरे में नांग अचण वारे मामले बाबति जांच जी हिदायत। वफ़ाक़ी वज़ीर फैसल बाबदा PTI MPA खुर्रम शेर ज़मान ऐं राजा अज़हर चयो आहे त CIA सेंटर में पहिरीं कॾहिं बि नांग न निकितो हो। हलीम आदिल शेख खे मारण लाइ नांग छॾियो वियो। सिंध हुकूमत मां हलीम आदिल शेख जी ज़िंदगीअ खे ख़तरो आहे। PTI अॻवाननि तरफ़ां हलीम आदिल शेख खे खाधे में ज़हर ॾेई मारण जो ख़दशो ज़ाहिर। जो हालात सिंध के जा रहे हैं उस हिसाब से सांप निकला, ये भी शुक्र अदा करने थी कि सांप निकला, अजदहा नहीं निकला। याद रहे कि इन लोगों ने, शायद आपको याद हो, मुर्तज़ा भुट्टो को भी मार दिया था। इन पे भरोसा नहीं किया जा सकता है। हमारी जानों को खतरा है, हलीम आदिल शेख की जान को खतरा है। आज सांप भी वहाँ छोड़े जा रहे हैं। पता नहीं क्या चाहती क्या है सिंध हुकूमत। कल समीर शेख को भी गिरफ्तार कर लिया। बहुत ज़्यादा लग रहा है, ज़ातियात पे तो रहे हैं। कभी सांप छोड़े, अब तो मुझे लग रहा है कि खानों में भी शायद जहर दे के और उसको हलीम आदिल शेख साहब को मारने की कोशिश की जा रही है। कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत दहशतगर्दी केस में अपोजिशन लीडर हलीम आदिल शेख ऐं ॿियनि जवाबदारनि खे 25 फरवरी ताईं जुडिशल रिमांड ते जेल मोकिले छॾियो। जांच ऑफिसर खे चालान जमा कराइण जी हिदायत। सिंध जे सियाहत खाते में मेगा करप्शन केस में नामज़द अॻूणो डायरेक्टर रोशन कनासरो ऐं मुर्तज़ा दाऊद पोटो सुप्रीम कोर्ट मां ज़मानत जी दरख़्वास्त रद्द थियण बाद पुलिस हथां गिरफ़्तार। सुप्रीम कोर्ट साॻे केस में नामज़द ॿिनि जवाबदारनि अल्ताफ़ मेमुन ऐं मोहम्मद आज़म जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। सेनेट चूंडूं ओपन बैलेट ज़रिए कराइण बाबति सदारती रेफरेंस ते सुप्रीम कोर्ट में ॿुधणी। इलेक्शन कमीशन जवाब जमा कराए छॾियो। पीपल्स पार्टी सेनेटर रज़ा रब्बानी जा दलील जारी। अपोजिशन PDM जे गॾियल उम्मीदवार यूसुफ रज़ा गिलानी ऐं हुकूमत वरी हफ़ीज़ शेख खे सेनेट चूंडुनि में कामयाब कराइण लाइ सरगर्म। आसिफ ज़रदारी जो नवाज़ शरीफ़ सां राब्तो। ॿिन्ही सरबराहनि यूसुफ रज़ा गिलानी खे कामयाब बणाइण लाइ पको पह करे वरितो। इस्लामाबाद में यूसुफ रज़ा गिलानी सां मुक़ाबले लाइ मैदान ते ईंदड़ PTI उम्मीदवार हफ़ीज़ शेख जहांगीर तरीन खां मदद घुरी वरिती। ज़रियनि जो चवणु आहे त जहांगीर तरीन तरफ़ां हफ़ीज़ शेख खे मुकमल मदद जी ख़ातिरी।
पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जे ॿिनि क़ौमी ऐं ॿिनि सूबाई तकनि ते नंढी चूंड लाइ पोलिंग जारी। NA 75 डस्का ऐं PP 71 गुजरांवाला में हुक्मरान जमात PTI ऐं नून लीग में सख़्त मुक़ाबले जो इम्कान। डस्का जे गवर्नमेंट हाई स्कूल पोलिंग स्टेशन ते छिकतान बाद फायरिंग। नून लीग अॻवान अताउल्लाह तारड़ पारां पुलिस ते चइनि अॻवाननि खे गिरफ़्तार करण जो इल्ज़ाम। NA 45 कुरम एजेंसी ऐं PK 63 नौशहरा में बि पोलिंग जारी। इसरा इस्लामिक फाउंडेशन जे फंड्स में घोबिन ऐं इख्तियारनि जे नाजाइज़ इस्तेमाल ख़िलाफ़ NAB जो एक्शन। इसरा इस्लामिक फाउंडेशन जे CEO गुलाम कादिर काज़ी ऐं ॿियनि ख़िलाफ़ जांच तेज़। NAB इसरा यूनिवर्सिटी इस्पताल हाउसिंग स्कीम फाउंडेशन जी ज़मीन जो रिकॉर्ड ऐं 16 अकाउंट्स जा तफ़सील तलब करे वरिता। CEO गुलाम कादिर काज़ी सूदो ॿियनि खे नोटिस जारी। कासिमाबाद जे मुख्तियार कार खे जारी कयल नोटिस में भी इसरा फाउंडेशन जी मिल्कियतुनि जा तफ़सील पेश करण जी हिदायत। इसरा यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर नज़ीर अशरफ चयो आहे त काज़ी भाइरनि वेलफेयर जे नाले ते वरितल प्लॉट्स ते मुख़्तलिफ़ स्कीम्स तामीर कयूं। काज़ी भाइरनि वटि पहिरीं कुझु बि न हो, हाणे उहे अरबपति थी विया आहिनि। NAB जॾहिं बि तलब कयो त बयान ॾियण लाइ पेश थींदसि। इसरा यूनिवर्सिटी जे VC तरफ़ां बि फंड्स में घोबिन जी तस्दीक। ग़रीबनि जे रिलीफ लाइ आयल मच्छरदानियूं जेको हिन वक़्तु केॾा शिफ्ट कयूं पियूं वञनि। मच्छरदानियूं ॾिसो बोर्ड मुतासिर ग़रीबनि लाइ आयूं हुयूं। सभु मुनवर शाह जेको आहे रेवेन्यू जेको मुलाज़िम आहे चौपाई महल जूं मच्छरदानियूं हिते हलनि। फी मच्छरदानी 25,000 रुपए जी आहे। बदीन में बरसात मुतासरनि लाइ उमानियल सरकारी मच्छरदाननि में भी घोबिन जो इंकिशाफ। बदीन इंतजामिया मच्छरदानियूं बरसात मुतासरनि खे ॾियण बदिरां गोदामनि में रखी छॾियूं। केतिरनि महीननि खां पोइ मच्छरदानियूं वापसि खणी वञण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल। वीडियो में नज़र अची रहियो आहे त बदीन में मच्छरदानियुनि सां भरियल बाचका गाॾियुनि में लोड करे ॿिए हंधि मुंतक़िल कया विया। हिक शहरी मच्छरदानियूं ॿिए हंधि मुंतक़िल थियण जी वीडियो रिकॉर्ड कई ऐं सोशल मीडिया ते अपलोड करे छॾी। वीडियो वायरल थियण खां पोइ बरसात मुतासरनि जी मदद लाइ हुकूमती क़दमनि बाबति केतिरा ई सवाल जनम वठण लॻा। स्टील मिल्स इंतजामिया सुप्रीम कोर्ट जा हुकुम हवा में उड़ाए छॾिया। कॉन्ट्रैक्ट ते भर्ती थियल 3 ऑफिसर्स खे ॿीहर चार्ज ॾेई पघारुनि जे मद में लखे रुपया जारी करण जो इंकिशाफ। DGMO तौर रिटायर थियल मोहम्मद आरिफ शेख के असिस्टेंट डायरेक्टर फाइनेंस मुक़रर करे 3,50,000 रुपया पघार मुक़रर कई वई। कैप्टन रिटायर्ड बाबर मसीह जी जनरल मैनेजर सिक्योरिटी तौर मुलाज़मत जे मुद्दे में 1 साल बाद। लेफ्टिनेंट रिटायर्ड तारिक खान जे मुद्दे में भी वाध करण जो नोटिफिकेशन जारी। 3 ऑफिसर्स 10 लख खां वधीक माहवार पघार वठंदा आहिनि। दादू में 3 सालनि जी ॿाड़ीअ सां जिन्सी ज़्यादतीअ जी तस्दीक। मेडिकल रिपोर्ट मूजिबि ॿाड़ीअ जे कपिड़नि ते रत ऐं जिस्म ते सोज हुई। अलामतुनि मां लॻे थो त ॿाड़ीअ सां ॾाढाई थी आहे। वाक़े में मुलविस ॼाणायल जवाबदार अयाज़ पंवर पुलिस जी हिरासत में आहे। कोट गुलाम मोहम्मद वेझो नौजवान बेरोज़गारी खां तंग थी आपघात करे छॾियो। ॻोठ इम्तियाज़ शाह वासी 25 वरहनि जे हिम जी कोल्ही फाहो खाई ज़िंदगीअ जो अंत आंदो। पुलिस नौजवान जो लाश अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। वारिसनि जो चवणु आहे त नौजवान बेरोज़गारी सबबि परेशान रहंदो हो। गढ़ी खैरो मां गुम थियल 2 नौजवाननि जे हिरखिजी अगवा थियण जी तस्दीक। धाड़ेरनि वारसनि खां 30 लख रुपया भुंग घुरी वरितो। वारसनि मूजिबि नौजवान उबैदुल्लाह ऐं तरीन बिरोही औरताणे आवाज़ ते हिरखिजी शिकारपुर जे कचे तरफ़ विया ऐं वापसि न मोटिया। धाड़ेल 30 लख रुपया भुंग घुरी रहिया आहिनि, मदद कई वञे।
कोलाब जेल भरिसां औरत पुरस्कार तौर फौत, वारसन मुड़स ते क़त्ल जो इल्ज़ाम लगाए छॾियो। ॻोठ पीर मोहम्मद नारेजो में 28 वरहनि जे रोशन नारेजो जो घर मां लाश मिलियो। नारी जे भाउ इल्ज़ाम हयो आहे त भेण खे मुड़स इमाम ॾिनो नारेजो घुटाड़े क़त्ल कयो आहे। पुलिस वाक़े जी जांच शुरू करे छॾी। कराची जे इलाइक़े साइट मेट्रोविल में हथियारबंदनि जी फायरिंग में पुलिस एहलकार शिराज खान शहीद। IG सिंध वाक़े जो नोटिस वरितो, जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करण जो हुकुम। पुलिस मूजिबि एहलकार मोटरसाइकिल ते वञी रहियो त रस्ते में खेसि टारगेट करे क़त्ल कयो वियो। शहीद एहलकार मर्दान जो रहवासी हो। सिंध में सरकारी मिल्कियतुनि तां कब्ज़ा ख़त्म कराइण लाइ ऑपरेशन जारी। मटियारी में कब्ज़े हेठि ॼाणायल ॿेले खाते जी ज़मीन ते ऑपरेशन। 100 एकड़नि ते बीठल फसल तबाह कयो वियो। मदेजी में इंतिज़ामिया राइस कैनाल ऐं ॿियनि वाहन जे कपरनि ते वेठल रहवासियुनि खे 7 ॾींहनि अंदरि घर ख़ाली करण लाइ नोटिस जारी करे छॾिया। घर ख़ाली करण जा नोटिस मिलण बाद रहवासी परेशानी में वरतल, मुतबादिल जाइ ॾियण जो मुतालबो।